वार वार वंदन कया सचो सतराम सतगुरु पूजे जय जी मेहर मया सा मिले अनुभव आत्म सोजे। खुशी जो आवाज मां उन्हीं रग रग में वसंदड़ परम पिता परमात्मा सच्चे सतगुरु देव के कोट कोट प्रणाम कया थो। जंहिंजी बाज भरी नज़र सां निहाल थी मूंखे आत्म समझ आई ऐं अंदर जी ताकी खुली। रोज़ दियाया नाम तुंहिंजो जेको आहे चेतन चिद रूप अंदर बाहर हिक वसे सतगुरु ज्ञान स्वरूप। माशाल उन्हीं अलख अबनासी जो सदाई तस्वर कंदे नाम जो सिमरन कंदो रहा जेको दिनीवी या रूहानी तरह सां मूते ज्ञान जी वर्खा करे ऊंधाई मां कढी रोशनी ॾांहुं आणे रहियो आहे। पूरण आहे सतगुरु असांजो जिए राम कृष्णानंद जंहिंजी दया दृष्टि सां पायो सचो सच आनंद। असांजो सतगुरु रग रग में वसंदड़ राम या पुरकशिश कृष्ण वांगुर समर्थ आहे जंहिंजी फ़क़त कृपा भरी हिक नज़र सां निहाल थी सच्चे ईश्वर दर क़बूल पऊं था ऐं उन्हीं मालिक में लीन थियूं था। राम चो सचो सतराम सचो सतराम चो सचो सतराम। अर्थ रोम रोम में वसंदड़ उन्हीं हकीकी प्रभु जो नालो जप सदाई दायमो कायम ईश्वर जो सिमरन कर। मकसद दुनी साहिब जे पेरे पद में चयो वियो आहे त हे इंसान इन्हीं रग रग में वसंदड़ परम पिता परमेश्वर जो नालो जप जंहिंजे बराबर तुंहिंजे सच्चे सतगुरु वाट रसी आहे। इंसान के ईश्वर ऐं सतगुरु में भेद न ॼाणणु घुरिजे। जेको सचो गुरु आहे उहो सचखंड में ईश्वर सां मिली उन्हीं जो नूर थियो पवे ऐं ॿई जीअं पाणी सां पाणी मिली हिकु थींदो आहे तीअं हिकु थियो पवन। सो तूं रोम रोम में वसंदड़ राम जप या रग रग में वास कंदड़ सचो सतराम दयाए ॿई बराबर आहिनि। ओ इहो घोट खोता राम थव सचो सतराम इहो सभु सुखनि जो धाम थव सचो सतराम। अर्थ घोट खोताराम साहिब जन बे उन्हीं जगत जी रचीता जेको सभिनी जे लाइ रहमत बणियल आहे ऐं सभिनी खे सुख ॾेई रहियो आहे उन्हीं जी जोत आहे। मक़सद रड़की साहिब आस्थान जा रचीता घोट खोताराम साहिब सदाई ईश्वर जी भक्ति जो दर्श ॾींदा हुआ ऐं इंसाननि खे सम्झाईंदा हुआ त ही दुनिया फ़ानी आहे हिते अची कुझु करे वठो। सच सुख आहे सच आहे प्रभु खे पाइण। पंहिंजे आलिन अखरनि सां उन्हीं सचे सतगुरु जे रूप में मालिक खे तंवारियो जेको सदा सिरजणहार आहे। जगत में रही पंहिंजा फ़र्ज़ बि पूरा करियो ऐं मालिक खे बि ध्यायो। ईअं सम्झाईंदे पाण 50 कलाक मालिक जी सिफ़त में भक्ति हलाईंदा हुआ त श्वास श्वास में प्रभु खे पायो छाकाणि त सच ते हलण ई सचो सुख ऐं आनंद आहे। कंदो मुश्किल आसान थव सचो सतराम जंहिंजो ऊंचो ऊंचो शान थव सचो सतराम। अर्थ सचो सतगुरु या ईश्वर
हर दुख खां इंसान खे हाजो करे थो ऐं उन जो शान ऐं मान सभ खां मथां आहे। मक़सदु दुनी साहिब जे हिन पद में ॼाणायो वियो आहे त ईश्वर सच्चे सतगुरु जी मार्फत इंसान जी हर मुसीबत खे सवलो करे थो, ॼण साफ़ करे थो छॾे। मिसाल जीअं सखर जो भाई चेनोमल अयूब खान जे दौर में पंहिंजे होटल ते रोटी पचाए रहियो हुयो, हिकु मिलिट्री ऑफिसर आयो जेको जुर्म कंदड़ माण्हुनि खे जेल हवाले कंदो पियो वियो। जॾहिं हिन भाई खे ॾिठाई त मिलावट जे जुर्म में हिन खे बि खणी अंदरि कयाई, तॾहिं हिन अंदर ई अंदरि पंहिंजे प्रभु खे ॿाॾायो त हे सचा सतराम, मां तुंहिंजो पांधीअड़ो, मां सचे जो साथी, मां कूड़ मां छा ॼाणा, हाणे पाण ई परगटाए मुंहिंजी जिंद छॾाए। अञा मालिक जो सिमरन ई करे रहियो हुयो त उहो ऑफिसर जेल वटां वरी लांघाओ थियो ऐं हुनखे सभिनी सां गॾु जेल में ॾिसी दरवाज़े ते बीह रहियो ऐं चयाई त हिन ॿुढे खे केरु वठी आयो आहे, हिन खे हिकदमि आज़ादु करियो। भाई चेनोमल दिल में चयो त मां बेसाॻियो, ही ऑफिसर बेसाॻियो, मां 2 कलाकनि में ॿुढो त न थियो आहियां। इहा मुंहिंजे प्रभु जी रचना आहे जंहिंजे शान जे बराबरि कोई न आहे। ईअं गुण ॻाईंदो सिधो रड़की साहिब पहुतो ऐं अहवाल कयाई। मास्टर सदारंग मल ॿुधी हेठियों शब्द ठाहियो, अची सतगुर थी तूं सहाई, अची बाबल कर का सणाई। हिन औखी वेल में रख शरण पंहिंजी लजा, सतगुर अवेल सवेल। जेको तोखे प्रभु पुकारे, वेही अखियुनि मां ॻोढ़ा ॻारे, तंहिंखे पल में छॾे थो तारे, तोड़े हुजे को जेल। इहो रिड़कीअ वारो राम अथव, सचो सतराम, जंहिंजी दुनिया गुलाम अथव, सचो सतराम। अर्थ उन ई सचे सतगुरु जो रड़की साहिब में आस्थान आहे, जंहिंजे परोपकार ऐं प्यार जे करे मुख़्तलिफ़ हंधनि तां माण्हू अची सिर झुकाइनि था। मक़सदु दुनी साहिब जे हिन पद में चयो वियो आहे त अहिड़े सचे सतगुरु जे लाइ तोखे दुनिया न भिटकणी आहे। उन ई जो आस्थान घोटकी ज़िले जे ॻोठ रड़की साहिब में आहे, जिते सचे सतराम जे रूप में ईश्वर पाण नाम जपाए रहियो आहे ऐं इंसान खे इंसानियत जो रस्तो लॻाए प्रभु सां मिलाए रहियो आहे। जंहिंजे परोपकार ऐं सचाई ॾिसी किथां किथां खां माण्हू अची सिर झुकाइनि था ऐं उन जी ग़ुलामी क़बूल कनि था, याने नाम वठी सच जी राह अपनाइनि था। ॾींदो सच जो पैगाम अथव, सचो सतराम, सचो सतराम चो, सचो सतराम। अर्थ सच्चा सतगुरु सभिनी खे सचाई ऐं नेक नीति जी राह ते हलण जी तलकीन कनि था। ही इंसान तूं बि हर जाइ हाज़िर उन ई सचे प्रभु जो सिमरन कर। मक़सदु दुनी साहिब में हर हंधि सचे सतगुरु मार्फत चयो वियो आहे त सच जो पासो न छॾियो, सच जी हित बे हुत बे, याने हिन दुनिया में या प्रभु जी दरबार में फतेह थिए थी। ऐं सच जी वॾी खूबी इहा आहे त उन खे कॾहिं यादि न रखिणो पवंदो आहे। जीवन जे कंहिं बि मोड़ ते सच सच थी पवंदो आहे ऐं कूड़ खे आख़िर धूड़ जो मुंहुं ॾिसणो पवंदो आहे। मिसाल घोटकी जो भाई आयलमल गीह जो कमु कंदो हो। डेरी साहिब ते मथो टेके सचे सतगुरु साईं सतरामदास साहिब जन खे सतगुरु धारण करे वियो। जॾहिं दुकान ते पहुतो त वीचार कयाई त मुंहिंजो सतगुरु बि सचो ऐं उन ई जो सौदो बि सचो। सो अगरि मां कारोबार में कूड़ कंदुसि त पंहिंजे मालिक जे अॻियां शर्मसार थींदुसि। सो उन ई ॾींहं खां गीह में मिलावट खणी बंदि कयाई। मिलावट बंदि करण जे करे हुन जे गीह जो मुल्ह वधीक हुयो, जॾहिं त ॿियनि वटि अघु घटि हुजण करे गिराक ओॾां वञण लॻा। तॾहिं हिन पंहिंजे सतगुरु खे संभालियो त मालिक, गुज़र सफ़र जो तूं मालिक आहीं, अहिड़ी राह ॾे जीअं तोखे पसंदि पवां।
तूं सचो मां की तुंहिंजो थी कूड़ कमाया। आयलमल जी पुकार मालिक ॿुधी हुनखे अंदरां आवाज़ आयो जंहिं ते हुन सुभाणे सां अमल कयो। पंहिंजे दुकान ते हिक बजाए 3 टीन खणी रखियाई। जेको गिराक अचे पुछे आयलमल घी कहिड़ो अघु त आयलमल चवे जहिड़ो घी तहिड़ो अघु। पुछण ते आयलमल ॿुधायो त हिन टीन में सचो घी आहे, ॿिए में मिलावट वारो घी ऐं 3 में बनस्पति डालडा। सो जहिड़ो घी पसंदि कंदा उन जी रक़म बि उन ई हिसाब सां। दुनिया जल्द सम्झो त आयलमल सच जी राह वरिती आहे, सो हिन खां कपट कोन थींदो ऐं ॾिसंदे ॾिसंदे आयलमल सचे घीअ वारो मशहूरु थी वियो ऐं हुन वटि कतार में सौदो मिलंदो हो। सो असांखे बि दुनिया में हुकुम थियल आहे त सचाई सां हली दुनिया मां सुरखरू थी पंहिंजे प्रीतम सां मिलो ऐं पल पल में सचो सतराम जो जाप करियो।